नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे टंडो जान मोहम्मद खां ख़बर ॾींदा हलूं त टंडो जान मोहम्मद वेझो प्राइमरी स्कूल अमारत खां महरूम ॿारड़ा मन में पढ़ण लॻा आहिनि। ॻोठ नज़र मोहम्मद आराई में 15 सालनि खां बिना इमारत प्राइमरी स्कूल हलंदड़ तइलीम जे आला अमलदार ऐं वॾे वज़ीर नोटिस वठे इमारत ऐं ॿियूं सहूलियतूं फराहम करियूं वञनि। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत मन ठाहे ॿारनि जी तइलीम जारी कयो वेठा आहिनि। स्कूल में हिन वक़्तु 100 ॿारड़ा तइलीम हासिल करे रहिया आहिनि। ॻोठाणनि जो वधीक चवणु आहे त केतिराई दफ़ा आला ऑफिसरनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं, लेकिन अञा ताईं कंहिं बि सार न लधी आहे। बाबू आराई, शाहनवाज़ ऐं शाहिद गुफ़्तगू कंदे चयो त हद जे चूंडियल नुमाइंदनि खे बि चयो, लेकिन अञा ताईं को बि स्कूल जी इमारत ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल जी सार संभाल रहण लाइ न पहुतो आहे। वॾे वज़ीर ऐं तइलीम जे वज़ीर खां घुर करियूं था त असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल जी नज़रसानी करी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।